हेलो जय झूलेलाल। हाँ दादी बिल्कुल ठीक। तहां कीअं आहियो? अच्छा हिकिड़ो मिंट दादी, हिकिड़ो मिंट। दीदी छा थियो? दादी जो पोटो आहे न, वो ॾियारी गिफ्ट ॾियण घर तो अचेव। अरे अकुल कान अथनि छा हिननि खे? कोरोना पीरियड में कोई घर ईंदो आहे छा? हिकु त फोन करे पुछनि था पिया। हाणे हिकु कमु कर, मना करे छॾे न। दीदी मां ग्लव्स ऐं मास्क पाए हली थी वञा न ॿाहिरि। अरे हाँ, पर तूं विसरी वई छा? अॼु सभु मास्क नोड़ीअ ते सुकण विधणा आहिनि। अरे हाँ, पोइ हाणे कीअं कयां? दर ते अचे थो त वञणो त पवंदो न। माण्हू बि तंग था कनि पिया कि ठक ठक लॻाए रखी अथऊं। ॾियारी खां पहिरियों कबो आहे छा इहो? दीदी हाणे हलंदो आहे न, इहो त कमु चालू हूंदो आहे सभिनी जे घर। छा कयूं हिननि जो? उनखे छॾो हाणे। हिन जो ॿुधायो दादी खे छा चवां? दादी खे चओ घर जे ॿाहिरां रखी वञे गिफ्ट, असां पोइ सैनिटाइज करे खणी वेंदासीं। ईअं हले? अरे हुननि जी बि सेफ्टी, असांजी बि सेफ्टी, ॿिनि जो सोचे करे हलणो आहे न। सम्झाएसि। हाँ हलो। ॾिसो दादी हाणे कोरोना पीरियड तो हले पियो, त ईअं कंहिंजे घर वञणु सुठो कान्हे न हिन महिल। इन में ॾिसो तव्हांजे पोटे जे लाइ बि नुक़सानु, असांजे लाइ बि नुक़सानु। त दादी तव्हांजी असांजी सेफ्टी जो ध्यानु त रखिणो पवंदो न। हिकु कमु कयो, तव्हां हुनखे चओसि गिफ्ट्स दर ते रखे वञे। पाड़े वारनि खे बि असां ईअं ई चई रखियो आहे। हा असां उतां खणी वठंदासीं। जी दादी। हा दादी। हा जय झूलेलाल दादी। रात थी वई आहे, हेॾियूं गिफ्टियूं अची वई हूंदव ॿाहिरां। खणी अचां वञी करे? वञ खणी अच। ग्लव्स पाइजे। हा ग्लव्स मां पाए। सैनिटाइजर भी खणी अच। मां भी ग्लव्स पायां थी पई। हा जल्दी खणी अच न। वञा थी दीदी, वञा थी। संभाले करे खणजे। हा वठो दीदी। दीदी ये वठो। सैनिटाइज करो। ये सब थी है वो लास्ट। हां थी गया ना? संभाले ये वठो। आराम सां खाए न। हा सब आराम सां खयो। जियो सॼियूं गिफ्टियूं हाणे खोली ॾिसंदासीं। रुक पहिरियों सैनिटाइज कयूं। हा सैनिटाइज करे पोइ ई खोलींदासीं। सुठे सां सैनिटाइज कयो दीदी। कहिड़ा हथ लॻल हूंदा आहिनि चङी तरह। हिनखे बि सुठे सां कयोसि। बीहो हाँ हाणे बीहो। ये ग्लव्स लाया फिटी कर। ये हाणे वठो साइड में। बस त हाणे मां बि लाया। जो मुखे जो सैनिटाइजर ये जो फिटी हां हलाने ॾिसूं था छा चयो। आई पहिरां सोन पापड़ी। ये त मुई एडी फिरंदी आहे न। छा कजे? परे रख। असां बि लेके ॾेई छॾींदासीं। मुखे छॾींदासीं। हा हे ॾिस ॿियो पैकेट बि सोन पापड़ी कढेस। परे कर। इहो बि ॾेई छॾींदासीं। ॿियो शायदि हे त अरे नोट ये कम जा। ये रखो ये जी असांजी ॾियारी लक्ष्मी अची वई घर में। हा या कंहिंखे न पासे में रख। असांजे लाइ हेॾियूं गिफ्ट मिलियूं आहिनि। ही ॾिस सादा चाय। हा लगे तो जाम सुठी गिफ्ट आ। पर्स त ये मां खणंदी अथव दीदी। हे वरी वापस अची वई। ओह नो। हे वॻो न सुनील खे शादीअ में मिलियो हुयो। घुमी फिरी करे असांजे घर में अची आहे। असांजो सुनील हे कपिड़ा कोन पाईंदो आहे। रख पासे में। ॾेई छॾो कंहिंखे। तव्हांखे छा करिणो आहे? हीअ पर्स मां खणा? हा ये हलो कम जी शइ ये ॾिया था ये ॿारींदासीं। हा ठीकु आहे दीदी। हे त सभु हे सुंदरीअ खे ॾियूंसि था पिया। हा ठीकु आहे। बाक़ी पोइ ॾिसूं था पिया खोले करे। ॾिसूं था खोले। हाणे मुंहिंजो मञणो इहो आहे कि इहे सभु न हेॾी कम जूं शयूं ॾियनि नथा माण्हू। सही ॻाल्हि। असां सुभाणे निकिरूं था पंहिंजे माइटनि खे गिफ्टियूं ॾियण। असां बि दर ते ई रखे ईंदासीं, कंहिंजे घर न वेंदासीं। पर असां शयूं अहिड़ियूं ॾींदासीं दीदी जेकियूं कम जूं हुजनि। ऐं हिन ख़ासि कोरोना पीरियड में कम जूं शयूं ॾींदासीं असां। ॾाढी सुठी ॻाल्हि कई थी। जल्दी कर हाणे हे सभु कमु पटाए। सुभाणे वञणो आहे असांखे वठण लाइ सभु। सुभाणे सुबुह तयार रहिजो दीदी। हलूं था ठारायूं था कम जी शइ ॾियण जे लाइ गिफ्ट। ठीकु आहे दीदी? ये सभु हाणे पासे करे रख। हा दीदी। अचो जय झूलेलाल। ॿुधायो छा हाल आहे? भाऊ
असांखे ॾियारीअ जे लाइ हिकु ट्रे ठाहे ॾियो। हा हा बिल्कुलु सॼो अवेलेबल आहे। तव्हां जेको चओ असां ठाहे ॾींदासीं। न सामान असां पंहिंजो खणी आया आहियूं, तव्हां उहो असांखे खाली पैक करे ॾियो। सामान तव्हां पंहिंजो खणी आया आहियो? जी जी, हे ॾिसो। त बाक़ी असांखे छा करणो? खाली पैकिंग करनी। तो ट्रे ठाहे बि आहे न जीअं ड्राई फ्रूट जी। ॾेखारो। हले ॿुधायो छा करणो आहे? ये दालचीनी, ये हेड, हे तव्हां विझाईंदो हुन में ॾियारीअ पैकेट में? थूम, ये थूम, कारा मिर्च। अरे कारा मिर्च केरु विझाईंदा भाई? ऐं अदरक बि। अरे भाऊ, अॼुकल्ह इहे ई शयूं थी कम अचनि पियूं। शयूं केरु थो खाए पियो? हे खीर में विझी करे पीअनि था, काढ़ो था ठाहिनि। हे तव्हां बीमारियुनि खां था ॾियो पिया कि न ॾियारीअ खे था ॾियो पिया? अरे भाऊ, अॼुकल्ह शयूं इहे ई कम अचनि। शयूं बीमारनि खे ॾिबियूं आहिनि। फ्रूट एंड वेजिटेबल क्लीनर इहो बि विझणो आहे। अॼुकल्ह भाॼियूं ऐं फ्रूट त धोइणो ई खपे। हे केरु विझाईंदो? फ्रूटी विझायो, कोई थम्स अप विझायो, कोई कोको कोला विझायो। हे सैनिटाइजर अथव। अड़ी अॼुकल्ह हे ॾिसो, ही इम्यूनिटी बूस्टर। असां ओके जो कमु कंदा आहियूं, इहो इम्यूनिटी बूस्टर ॾींदासीं, माण्हू ठरी पवंदा। ऐं इन सां गॾु गॾु पंच तुलसी बि रोज़ सुबुह पाणी में 2-3 ड्रॉप्स विझी पीअंदा। असां त पीअंदा आहियूं, ॾिसो कीअं बिठायूं। बस इहो पैक करणो अथव तव्हांखे भाऊ। पैसा ॾींदासीं पैकिंग जा। बियो हे ॿ लीमा बि, लीमो पाणी बि त ॾाढो ज़रूरी आहे। विटामिन सी खपे न। हा। अरे छा था पैक करायो पिया भाई? भाऊ दया कयो, करे ॾियो पैक सुठे सां। तव्हांजे दुकान ते बि रखो। ॾिसो केॾा ग्राहक था अचनि। हाणे त हिननि जी ज़रूरत आहे सभिनी खे। इहा एॾी विकामजंदव भाऊ, तव्हां चवंदव असांखे ॾिसजो। करे ॾिसो, नाराज़ न। कारा मिर्च, हा इहे तव्हां ॾियारीअ में विराईंदव? जी विराईंदासीं। बस तव्हां पैक करे रखजो। ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। अचूं था शाम जो। ठीकु आहे, जय झूलेलाल। खाजा पिस्ता बादामियूं, अखरोट छुआरा। न हाणे हिननि जो ज़मानो न आहे। हाणे इम्यूनिटी वधाइणो आहे त खाओ तुलसीअ जा खजाना। वाह वाह वाह, मां फोन करे ॿुधायनि त सही। जय झूलेलाल। हा बिल्कुलु, तव्हांजी ट्रे रेडी अथव ऐं तव्हांखे छा ॿुधायां मां। अरे मज़ो अची वियो। हीअ त मुंहिंजी ट्रे एॾी हली आहे जो सभु था घुरनि पिया। सभिनी खे खपे, इम्यूनिटी वधाइणी आहे। बढ़िया, मज़ो अची वियो। वाह वाह वाह। अच्छा, जय झूलेलाल। रोशनी कंहिंजो फोन हुयो? अरे वो गैलेक्सी ड्राई फ्रूट वारे जो फोन हुयो। छा पियो चए? असां जेकी ट्रे ठाराई आहे न गिफ्ट ॾियण जे लाइ, उहा उनजी एॾी हली अथसि, खूब कमायो अथई उन मां। अरे वाह, जय झूलेलाल। ॾियारी सुठी वेंदसि। हिकु कमु कर, फोन करे थोरी कमीशन बि वठेसि। अच्छा अचो, हीअ ॾियारी कुझु नए अंदाज़ में मनायूं। 3 ॻाल्हियुनि जो असां ख़ासि ध्यानु रखूं। पहिरीं ॻाल्हि, मेंटेन सोशल डिस्टेंस, यानी ॾियारी मनाइणी त आहे पर डिस्टेंस जो ध्यानु रखंदे हुए। ॿियो, अवॉइड क्रैकर्स। कोरोना अञा ताईं वियो कान्हे ऐं धूं असांजे सिहत जे लाइ जाम ख़राबु आहे। इन करे हिन साल फटाका न ॿारना आहिनि। ऐं टियों, बर्न नेगेटिविटी, यानी कि बुरो सोचण खां बचो। सुठो सोचो त सुठो ई थींदो। ॾियारी नंढे वॾे ॿारी, ॾियारी नंढे वॾे ॿारी, ॾियारी नंढे वॾे ॿारी। असां हो जमालो टीम जे पारां तव्हां सभिनी खे ॾियारीअ जूं बेशुमार वाधायूं। मौज मस्ती आहे उते जिते आहे हो जमालो।